जी नाज़रीन, ड्रखण वासी नौजवान असमत मंगीअ जो मढ़ ईरान खां ॻोठ पहुची वियो। समय आलिन अखियुनि सां मिटीअ माउ हवाले। दोस्तनि हथां मुबैना ज़हर पीआरे क़तल कयल असमत मंगीअ जो मढ़ 10 ॾींहंनि बाद ॾेह पहुतो। ॻोठ लोंगाई में जनाज़े निमाज़ अदा कई वई। लाश खॼण ते कोहराम मची वियो। मोड़ ॿधी नौजवान खे मिटीअ माउ हवाले कयो वियो। ख़बर मूजिबि ॻोठ लोंगाई वासी नौजवान असमत मंगीअ ईरान में मुबैना दोस्तनि पारां ज़हरीलो शराब वापराइण सबबि फ़ौत थी वियो हो, जंहिंजो मढ़ 10 ॾींहंनि बाद ॾेह पहुतो, जंहिंजी जनाज़ निमाज़ में ॻोठ लोंगाई में अदा कई वई। जनाज़ निमाज़ में इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई, जिथे सिंधनि जे वारसनि में लाश खॼण वक़्तु कोहराम मची वियो, जंहिं बाद खेसि मोड़ ॿधी अबाणे क़ब्रिस्तान मुरीद शाह में मिटीअ माउ हवाले कयो वियो। होॾां सिंधनि वारसनि सजाद मंगी, अलाह वरायो मंगी ऐं ॿियनि चयो त असांजे नौजवान असमत मंगीअ 7 साल ईरान जे फ़िरोज़ाबाद में रिहाइश पज़ीर हुयो, जंहिंखे ईद ते ईरान में रहंदड़ दोस्तनि शाहिद ख़ालिद सोलगी, न्याज़ ॿोहड़ो ऐं हुबदार चांडियो खेसि ज़हरीलो शराब वापरायो, जेको तेहरान जी इस्पताल में मुसलसल बीमार हुयो, जेको 10 ॾींहं अॻु फ़ौत थी वियो, जंहिंजो मढ़ ॾेह आणण में ईरान में रहंदड़ हाजी अमीर अली शर ऐं ॿियनि पाकिस्तानियुनि मदद कई, जिन पाक ईरान बॉर्डर ताईं लाश पहुचायो, जितां पंहिंजी मदद पाण तहत एम्बुलेंस कराए खणी आया आहियूं। कंहिं बि चूंडियल नुमाइंदे सार कान लधी आहे। नाज़रीन, ड्रखणनि खां रिपोर्ट करे रहियो हो इल्ताफ़ धारेजो। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो जुस्तजू न्यूज़ ऐं असांजे फेसबुक पेज जुस्तजू न्यूज़ खे लाइक करणु न विसारींदा।